अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अॻकथी करण वारा आहियूं। दोस्तों अॼु अॻकथी कंदासीं त अचण वारी किस्त छीह में छा थियण वारो आहे, छा थींदो छा न थींदो। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, सभ खां पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामो कीअं लॻी रहियो आहे, इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल खान ऐं हालार जी दुश्मनी शुरू थी चुकी आहे। दोस्तों छा अचण वारी किस्त छीह में छा कमाल खान पंहिंजी बेइज़तीअ जो पलांद हालार खां वठंदो या न। छीह खां वठी 10 किस्त ताईं मूंखे ॿुधायो त छा हालार खां बदिलो वठंदो कमाल खान या न। दोस्तों इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा।